नाज़रीन, मेहरान सोशल न्यूज़ में भलीकार कंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। शहदादपुर लॻ टंडो आदम जे मंदरनि मां चोरीअ जे वाक़िअनि जी जांच जे लाइ टीम जोड़ी वई आहे। उन जे हवाले सां सांगड़ में एसएसपी सांगड़ एजाज़ अहमद शेख टंडो आदम जे झूलेलाल ऐं रामापीर मंदर जी चोरीअ जे वाक़िअनि जी जांच जे सिलसिले में जांच टीम सां गॾु मंदर जो दौरो कयो ऐं दौरे दौरान ॾोहारनि वारनि हंधनि जी तफ़सील मुआइनो कयो, ज़रूरी मालूमात वरिती ऐं उन जे मौक़े ते मौजूदा जांच टीम जे ऑफिसरनि खे ज़रूरी हिदायतूं जारी कयूं। उन खां अलावा मंदर जे इंचार्ज ऐं हिंदू बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़नि सां मुलाक़ात कई ऐं उन जे मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़िए जे हर पहलूअ सां जांच कई पई वञे ऐं जांच जा समूरा रिवायती ऐं जदीद तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा ऐं इंशाअल्लाह पुलिस जदीद तरीक़े सां ॾोहारियुनि खे ज़रूरु गिरफ़्तार कंदी। उन जे हवाले सां ही रिपोर्ट पेश आहे शहदादपुर मां असांजे मेहरान सोशल न्यूज़ जे रिपोर्टर वहीद अली बाकराणीअ जी।